अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां गुलनि ठाहिण जो हिकिड़ो तरीक़ो शेयर कयां थी। आज मैं फूल बनाने का एक तरीका आपके साथ शेयर कर रही हूँ। ये जो बॉक्सेस आते हैं अंडों में, अंडे इसमें डाल के आ जाते हैं घर पे, तो अक्सर हम फेंक देते हैं, हम भी फेंक देते हैं, लेकिन एक एक मैंने सोचा कि कुछ बना लेना चाहिए इसमें से। तो ये ढक्कन वाला हिस्सा तो बेकार है हमारे लिए फ़िलहाल, बाद में इसमें से भी कुछ ना कुछ बन सकता है, लेकिन जो हम फूल बनाएंगे वो इस नीचे वाले हिस्से से बनाएंगे। तो मथियों जो ढक वारो हिस्सो आहे उहो कंहिं कम जो न आहे। फ़िलहाल असां जेके गुल था ठाहियूं उहे असां हिन हिस्से मां ठाहींदासीं। हीअ सुबतो पासो आहे जंहिंमें हिननि खाननि में बेदा अंडा पियल हूंदा आहिनि, ठीकु आहे। इस साइड में अंडे होते हैं रखे हुए, लेकिन हम जो यूज़ करेंगे इसका पार्ट वो हम बैक साइड यूज़ करेंगे। तो इसको काटने के लिए आपके पास या तो पेपर नाइफ होना चाहिए या सख्त छुरी कोई तेज़, क्योंकि ये जो टेढ़ा मेढ़ा ऊंचा नीचा है ये कैंची से नहीं कट सकता। तो ही जेको कैंची सां कटण मुश्किल आहे, तव्हां पाण ॾिसो त अगरि असां हिनखे कीअं कटींदासीं। तंहिंजे करे या त तेज़ छुरी खणो, अगरि पेपर नाइफ हुजे त वधीक सुठी ॻाल्हि आहे। हाणे असां हिन जो जेको पार्ट यूज़ कंदासीं इहो ही वारो, ही शइ, हिन मां हिकिड़ो गुल, ॿियो गुल, ही टियों, ही चौथों ऐं पंजों, इसमें से 5 फूल बनेंगे, 1 2 3 4 5। तो इसका हम ये वाला हिस्सा सिर्फ काटेंगे। थोड़ा सा मैं आपको करके दिखा देती हूँ। इसको काटना बहुत मुश्किल है क्योंकि ये आड़ा टेढ़ा है। अगर सीधी कटिंग होती तो हम आराम से कैंची के साथ कर सकते थे। सीधी सीधी कटिंग तो कैंची सां करे थी सके। ये ॾिसो, इसको इस तरह से काट लें। अब इसको हम अलग कर लेंगे। ये एक हिस्सा हमें निकाल लेना है, इसका बनेगा फूल ऐसे। ही तव्हां ॾिसो, ही इन हिकिड़े हिस्से मां गुल ठहंदो, हिन जा ही असां साइड वारा हिस्सा कढी छॾींदासीं। थोड़ी महिनत आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, त बिना महिनत जे त कुझु बि कोन ठहंदो आहे। ऐं सिंधीअ में चवणी आहे न त खफ़े खां बिना नफ़ो न आहे। त जेसि ताईं तव्हां थोड़ी स्ट्रगल नथा कयो त तव्हांखे फ़ाइदो बि न आहे। हाणे ही असांखे विच जो हिस्सो हिकिड़ो बचियो आहे, हिन जी असां शेप कटिंग कंदासीं गुल जी। ऐं हूअं ई तव्हां ॾिसो था हिन जो जेको शेप आहे गुल वांगुर ई आहे। त असां हिन जा बस थोड़ो किनारा ट्रिम करे राउंड शेप में ॾींदासीं। इसके हम थोड़ी सी जो है शेप की कटिंग करेंगे। ये कैंची से हो जाएगी आराम से। ठीक है। ऐं हाणे ही जेके हिन जा किनारा थोड़ा टेढ़ा मेढ़ा आहिनि उन्हनि खे तव्हां ट्रिम करे सिधो कयो। ये थोड़ा बहुत जो टेढ़ा हो रहा है उसको आप सीधा करें। कोने हैं कहीं से जो ऊंचा नीचा हो रहा है उसको ठीक करना है। ही शेप कटे वरितो मूं, ऐं उन खां पोइ हिनखे थोड़ो तव्हां हथ सां मोड़ियो। हाथ से थोड़ा सा मोड़ लें ताकि ये पत्तियां जो है बाहर की तरफ मुड़ जाएं। अब हम इसको करेंगे पेंट। पेंट करेंगे हम वाइट एक्रिलिक पेंट से। ही वाइट कलर जो एक्रिलिक पेंट आहे, ब्रश सां असां हिनखे पेंट कंदासीं। ऐं मां ये कुझु गुल पहिरियों खां पेंट करे चुकी आहियां। ही ॾिसो, ये कुछ फूल जो है पहले से मैं पेंट कर चुकी हूँ, ये सूख चुके हैं। लेकिन एक बात का ख्याल रखना है कि जब आप इसको पेंट करेंगे तो ये सादा सा गत्ता है, सस्ता वाला, जब आप पेंट करेंगे तो ये नरम हो जाएगा। तो उस पे घबराना नहीं है, लेकिन उसकी शेप को ठीक करके फिर आप उसको सूखने के लिए रख दें। बाहर से भी पेंट करें और अंदर से भी, ठीक है। अंदरां ऐं ॿाहिरां हिननि खे असां पेंट कंदासीं, उन खां पोइ ही सुकी वेंदा। सुकण खां पोइ जेको प्रोसेस आहे वो इहो आहे त सन्ही तार खणो। बारीक वायर है, ये मेरे पास मिल जाती है बाज़ार में आम, बिल्कुल सन्ही, 0 नंबर खां थोड़ी वॾी आहे। त यह खणो। ऐं ही मोती, ये बीड्स हैं मेरे पास, ये मैंने यहाँ पे कुछ बना के रखे हैं जो फूलों के बीच में लगाने हैं, ठीक है। तो ही तार खणो, हिन में मोती विझणो आहे। सन्ही तार हुजे जेका मोती में आराम सां टपी वञे, और इसको फिर हम अच्छी तरह से बल दे देंगे। हिनखे वकड़ ॾेई तव्हां हीअं रेडी कयो, ठीकु आहे। ऐं हाणे असां जेका गुलनि जी ॾांढी ठाहींदासीं, हीअ वायर आहे,
ये वायर भी जेका है थोड़ी थुल्ली ऐं सख़्त वायर आहे, ये मार्केट में अवेलेबल आहे। मुंहिंजा 5 गुल आहिनि त मां 5 पीसेस जेके आहिनि कटे रखे हैं। 5 मेरे फूल हैं तो ये 5 पीसेस मैंने काट के रखे शाख बनाने के लिए। इसमें फ़ायदा ये होता है जब आप वायर की शाख बनाते तो आप शेप जिस तरह देना चाहें, जिस तरह मोड़ना चाहें शाख को आप मोड़ सकते हैं। इसको हम रखते हैं फ़िलहाल। और अभी हम इन फूलों में सबसे पहले करेंगे सुराख। ये मेरे पास एक सुआ है पुराना, आप भी किसी भी मोटी सुई के साथ, किसी भी चीज़ के साथ इसमें एक हल्का सा सुराख कर लें। इन सब में इसी तरह से सुराख कर लेना है। इन्हनि सभिनी में असां हिकिड़ो टुंगड़ो कढंदासीं, छो त जेको असां मोती वारी तार ठाहे रखी आहे उहा असांखे इन्हनि में विझणी आहे। हिननि खे अञा बि पेंट थींदो, ही कोई फाइनल नाहे, अञा बि असां हिननि खे हिकिड़ो कोट पेंट जो कंदासीं। छो तव्हां ॾिसो था त हिननि खे ॾाढो रफ पेंट थियल आहे, बहुत रफ पेंट किया हुआ है, क्योंकि ये बेसिक कोट है, ये एक्चुअल कोट नहीं है। तो ईअं असां सभिनी में ही सुराख करे सभिनी खां पहिरियों त विझंदासीं वायर ऐं मोती। ठीकु आहे, ही सभिनी में तव्हां ॾिसो विच में हिकिड़ो हिकिड़ो सुराख करे छॾियो आहे। त मुंहिंजे ख़्याल में मोती विझण खां पहिरियों असां हिन जो पेंटिंग जो प्रोसेस पूरो था कयूं, छो त अगरि असां ही सिल्वर पेंट कंदासीं त मोती बि पेंट थी वेंदो। मोती मां चाहियां थी त वाइट हुजे। ठीकु आहे, ही सिल्वर पेंट आहे। ऐं ब्रश थोड़ो पेंट कढो हिन ते ऐं तव्हां हिननि खे अंदरां ऐं ॿाहिरां सिल्वर सां पेंट करे वञो त जीअं हिननि जो हिकिड़ो मेटेलिक लुक अचे। ये अंदर से और बाहर से हम इनको सिल्वर पेंट कर लेंगे। वाइट हमने इसलिए लगाया ताकि अगर हम ब्राउन पे डायरेक्ट सिल्वर लगाते तो वो अच्छी तरह से उस पर कोट नहीं होता, वो उसमें से नज़र आता रहता है ब्राउन शेड। इस तरह अंदर से भी और बाहर से भी इन 5 फूलों को हम पेंट कर लेंगे। तो जो ये रफ सा था इसका सरफेस वो फिर दूसरे कोट के साथ कवर हो जाएगा तो बुरा नहीं लगेगा। हाणे गुल सब पेंट थी विया आहिनि। पेंट कुझु सुकियो आहे, कुझु आलो आहे, उनजो ख़ैरु आहे। ऐं असां सभिनी खां पहिरियों हाणे हिननि गुलनि में विझंदासीं ही मोती, हिन जो सेंटर ठाहिण जे लाइ। ये बीड्स हम इसमें डाल रहे हैं बीच में, इसका सेंटर बनाने के लिए। पेंट अभी पूरी तरह सूखा नहीं है, लेकिन ये कि मुझे ये प्रोसेस कंप्लीट करना है और फाइनली जब ये खुश्क हो जाएंगे तो ये अपनी जगह पे ठहर जाएंगे। इसके साथ ये जो स्टेम हमने काटी है, ये जेका शाख असां तार जी कटी आहे हिन जी डांडी ठाहिण जे लाइ, हिन खे असां धागे सां ॿधी वेंदासीं गॾु। ही वाइट कलर जो रील आहे मूं वटि ऐं असां हिन खे चङी तरह सां ॿधंदासीं त जीअं ही ॿई सन्ही वायर ऐं थुल्ही वायर ही पाण में हिकु थी वञनि। टाइट हिन खे वेढ़णो आहे। चङी तरह सां मज़बूत हिन खे इलाही सारा वकड़ ॾेई हिन खे फिक्स कयोसि। ठीकु आहे, ऐं असां हिन जे सिरे के धागे जेके थोड़ी ग्लू हणी छॾींदासीं, ज़रा सी ग्लू लगा लेंगे ताकि धागा जो है वो खुले नहीं, बहुत मामूली सी। ही अञा हिन महिल थोड़ो लूज़ आहे, हिन खे असां टाइट कयूं था थोड़ी देर में। ये अभी हिल रहा है, ये बाद में हिलेगा नहीं जब इसको कंप्लीट करेंगे। तो अभी इसी तरह सारे फूल जो है मैं सबके बीच में मोती डाल के और इस शाख के साथ इसको बांध दूंगी। हाणे सभिनी गुलनि खे ही मूं जेके तार सां अटैच करे छॾियो आहे, सारे फूल अटैच्ड हो गए हैं। अब इनकी तार को जो है हम कवर करेंगे। हाणे ही तारूं असां ढकींदासीं। मूं वटि आहे ही सिल्वर क्रेप पेपर, इन जी हिकिड़ी पट्टी साइड मां कढंदासीं। और ज़रूरी नहीं है कि सबके पास ये हो, तो आप ग्रीन क्रेप पेपर ले सकते हैं, वाइट ले सकते हैं, लेकिन मेरी थीम है एक, तो मैं सिल्वर ही कर रही हूँ उसके साथ। इस साइड में मूं हिकिड़ी सिल्वर पट्टी कटी आहे। ऐं इहो ख़्यालु रखिजो त हिन जे मथां जेके चुण आहिनि उहे ईअं पासीरा अचनि। चुन्नटें जो हैं वो इस तरह से आनी चाहिए, यूँ लंबाई में नहीं आनी चाहिए। इस तरह हम इसको थोड़ा सा खींच सकते हैं। ठीक है, तो अभी सबसे पहले हम फूल के नीचे लगाएंगे ग्लू हल्की सी, और पेपर जो है पहले हम फूल पे चिपकाएंगे ताकि ये जो हिल रहा है इसका हिलना बंद हो जाए। और नीचे से जो नज़र भी आ रहा है ये
ब्राउन इसका पेपर थोड़ा बहुत कवर हो जाएगा। हमेशा मैं कहती हूँ कि ये ग्लू जो है एकदम से नहीं चिपकती, थोड़ी सी खुश्क होने के बाद ये चिपकती है। और जब आप इस पर ये लिपेटेंगे पेपर, तो आप पेपर वाला हाथ सीधा रखें, तार को घुमाते जाएं, तार को घुमाते जाएं और ये इस पर चिपकता जाएगा। और बीच बीच में थोड़ी थोड़ी सी ग्लू ज़रूर लगानी है ताकि ये खुले नहीं। ठीकु आहे। विच विच में थोड़ी ग्लू हणंदासीं, अहिड़ी तरह सां तार खे घुमाईंदा फेराईंदा वञो ऐं हीउ हथु जेको तव्हांजो पेपर वारो आहे उनखे सिधो रखो, पाण ई हिन ते वेड़िजी वेंदो। हीउ सॼो असांखे ईअं कवर करे वञिणो आहे। अहिड़ी तरह सां असां सभिनी गुलनि खे कवर कंदासीं। हीउ गुल अञा ताईं लोॾनि पिया छो त हीउ ग्लू आली आहे, गीले हो रही है, इसलिए जब ये सूख जाएंगे तो ये जो है सही तरह से चिपक जाएंगी। इसी तरह हम सारे जो है फूलों के जो डंडियां हैं उसको हम कवर कर लेंगे सिल्वर पेपर के साथ। ये सभी गुल तैयार हैं, सारे फूल मेरे तैयार हैं। और जो थोड़े बहुत ये लूज़ हो रहे हैं, ये ग्लू अभी इनका गीला है इसलिए अभी फ़िलहाल जल्दी से तो ये नहीं चिपकेंगे। ठीकु आहे। त हीउ ग्लू हिननि जी आली आहे, जीअं इहे सुकंदा त हिकिड़ी जाइ वठी बीहंदा, उनखां पोइ हिन लुॾंदा। हिननि खे मां विझां थी हिन मेटेलिक बॉटल में, शीशे जी बोतल मां डेकोरेट करणु सेखारे चुकी आहियां। हिन जी वीडियो अवेलेबल आहे, हिन जो लिंक जेको आहे मां डिस्क्रिप्शन बॉक्स में ॾियां थी, तव्हां ॾिसिजो। हीअ गोल्डन आहे पार्ट ऐं हीअ कॉपर आहे, ऐं गुल जेके आहिनि सिल्वर आहिनि। त हीअ गुल मूं हिन में डेकोरेट करण जे लाइ ठाहिया आहिनि। या मुंहिंजी थीम आहे, या फाइनली जॾहिं मां डेकोरेशन कंदमि त मां तव्हां सां ज़रूरु शेयर कंदसि। ऐं मूं जीअं तव्हांखे चयो त वायर विझण जो मक़सदु इहो ई आहे त जीअं असां हिननि खे पंहिंजी मर्ज़ीअ सां कंहिं बि पासे मोड़े सघूं। ठीकु आहे। त हीअ तव्हां ॾिसो, ये आप देखें कि कैसे लग रहे हैं, अच्छे लग रहे हैं। वायर विधी है, इन लाइ मां हिननि खे पंहिंजी मर्ज़ी सां मोड़े सघां थी। अच्छा, इसके साथ मुझे कुछ और भी डेकोरेशन करनी है, फूलों के साथ कुछ और डालना है इसमें, इसलिए फूल सिर्फ मैंने 5 बनाए हैं। त मां हिन सां गॾु अञा कुझु ॿियो विझंदमि, उहो फाइनली वरी कंहिं ॿी वीडियो में जॾहिं मां का डेकोर जी वीडियो ठाहींदमि त तव्हां सां मां ज़रूरु शेयर कंदसि। त हीअ आहे मुंहिंजी अॼु जी वीडियो, अॼु जो मुंहिंजो क्राफ्ट। हिन अंडनि जे बॉक्स मां, पाठे मां असां हीअ रदीअ मां गुल ठाहिया आहिनि। उमेद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आया हूंदा। जेकॾहिं तव्हांखे वणिया हुजनि त वीडियो लाइक कयो, शेयर कयो, कुझु चवणो आहे, कुझु पुछिणो आहे त कमेंट कयो। हमेशह चवंदी आहियां प्यार सां कमु कयो, अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, प्यार सां कमु कयो, वक़्त जो क़दुरु कयो, पंहिंजी ज़िंदगीअ जो क़दुरु कयो। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह भाई।